अस्सलाम वालेकुम। मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, लाड़काणे में अॼु असां लाफ्टर हाउस शो करे रहिया आहियूं ऐं लाड़काणे में अची करे असां कोई बि शो कयूं असांजी दिलि हेॾी वॾी थी वेंदी आहे छो जो जीअं तव्हांखे ख़बर आहे त सिंध जे गादीअ जो हंधु कराची आहे पर फ़न जो अदब जो सियासत जो ऐं आर्ट जो गादीअ जो हंधु लाड़काणो आहे। असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। ऐं नजमा काविश साहिबा माशाल्लाह, ऐं तव्हां बि माशाल्लाह तयारु थी आया आहियो, ॾाढा कल्चरल ड्रेस पाए आया आहियो। मां त ख़ैर इन करे पाए आहियां जो लाड़काणो शहर ई अहिड़ो आहे त उते मां चयो थोरो कल्चर हुजे इंसान सां कल्चरल लुक हुजे। बिल्कुलु। पर मूंखे कुझु पुछणो हो तव्हां खां। जी जी हुकुम कयो। इहो तव्हां अॼु वास्कोट ऐं ज़बरदस्त पिया लॻो ऐं इन जो किथां ख़रीद था कयो, असांखे ॿुधायो त असां बि वठी अचूं। हे किराए ते खणंदो आहियां मां असां। अच्छा जी जी, तव्हां बि माशाल्लाह टोपी ॾाढी भली पाती आहे, मां सुञा थी आई आहे टोपी। ये असांजे इलाही तमामु मशहूरु हाला जा जेके हालानी साहब आहिनि उन्हनि नूर मेमन हालाई गिफ्ट थियल आहे खादमे सकाफ़त। जी बिल्कुलु, उहो खादमे सकाफ़त आहे। सकाफ़त हुन एतिरी ख़िदमत कई आहे जो माशाल्लाह हाणे रोईंदो थो वते वीचारो। ऐं उनजो नालो आहे त नूर मेमन हालाई, पर उनजी वीचारे जी सेल नथी थिए, असां उनजो नालो रखियो आहे सूर मेमन हालाई। पर हाणे ॾींहं अचनि था सकाफ़ती त हुन में माशाल्लाह सेल थींदी उनजी सुठी। ऐं तव्हां हीअ टोपी पाईंदा कयो अजरक वग़ैरह। त मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, ईअं ई तव्हांजो साथ हूंदो, लाफ्टर हूंदो, ताड़ियूं हूंदियूं। ऐं मां जेको शुरूअ में चयुमि अची त असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे लाड़काणे में अची करे ख़ासि करे शो करण जो, छो जो ॾाढा मुहज़िब माण्हू, डिसिप्लिन वारा ऐं ख़ासि करे शो खे इंजॉय करण वारा माण्हू जेके आहिनि उहे लाड़काणे में आहिनि। भरपूर नमूने सां ताड़ियूं वॼायो त ख़बर पए केतिरा माण्हू आयल आहिनि। त मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, हाणे सभ खां पहिरियां जंहिं गेस्ट खे मां घुराईंदुसि पंहिंजे लाफ्टर हाउस शो में, तमामु प्यारो इंसानु, लतीफ़ जो पारखो, तमामु बहितरीनु शाइर, डायरेक्टर, राइटर, कैमरामैन, एडिटर, मुसविर, उस्ताद ऐं ॿियो अलाए छा छा, जंहिंजी शाइरी पूरी दुनिया में मशहूरु थी। ए चंड पिरीअ खां आव पुछी छा तोखे निंड बि ईंदी आहे। इहो कलाम एतिरो मशहूरु थियो, एतिरो मशहूरु थियो, ताड़ी वॼाए बियो त ॿुधायांव पोइ। ए चंड पिरीअ खां आव पुछी छा तोखे निंड बि ईंदी आहे। इहो कलाम एतिरो मशहूरु थियो चंड ताईं ॻाल्हि पहुती वञी। उतां चंड मैसेज कयो मां तव्हांजे पीउ न करां, सभु कमु मां ई कयां, कुझु पाण बि कंदा कयो। सोशल मीडिया जो दौर आहे, वीडियो कॉल करे ॾिसी वठो पिरीअ खे निंड अचे थी या नथी अचे। ऐं उनखां पोइ हुनजी शाइरी आहे, अचो हिकिड़ो भेरो असां सां ॻाल्हायो, सच पुछो उनखां पोइ तव्हां कंहिंसां बि ॻाल्हाइण जहिड़ा न रहंदा। वारनि मां वराए चहिरो तो चंड जीअं कढियो आहे, को ख़्यालु कोन कयो त कंहिंजे कुल्हे ते का जूअं किरी आहे। खिली खिली हू असांखे फंदनि में फासाए वई, ऐं असां वरी हुन ते शाइरी ठाही आहे, खिली खिली हू असांखे अहिड़े अंधनि में फासाए वई। तव्हां यकीननि सम्झी विया हूंदव त अॼु मां कंहिंजी ॻाल्हि पियो कयां ऐं उनजो नालो मां खणंदुमि। यकीननि तव्हांजे दिलि में बि उहो नालो हूंदो। यकीननि तव्हां सम्झी विया हूंदव त मां सरवर सालिम जी ॻाल्हि बिल्कुलु नथो कयां। ऐं उहो वन एंड ओनली असांजी इहो लेजेंड, अवांजी भरपूर ताड़ियुनि में मोहम्मद अयूब गाद। मोहम्मद अयूब गाद लतीफ़ी। साईं तव्हां अॼुकल्ह लतीफ़ी बि लिखायो था नालो, सभई लतीफ़ी आहियूं असां माशाल्लाह। ऐं तव्हां त वरी आहियो ई लतीफ़ी साईं। साल खां पोइ हिकिड़ो ई कमु कंदो पर क्लास जो कमु कंदो। ऐं परफेक्शनिस्ट उनखे चवंदा आहिनि इंडिया में, पर असांजो परफेक्शनिस्ट अयूब गाद साहिबु आहे। ऐं उनखां पोइ मां जंहिं महिमान खे घुराईंदुसि, तमामु प्यारी सिंगर आहे, अव्हांजे पंहिंजे शहर लाड़काणे सां उनजो तालुक़ु आहे। अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में शबाना सोरठ। ऐं अयूब गाद सां बि वियो त एतबार वारो माण्हू आहे, बिल्कुलु असांखे ख़बर आहे। छा थियो त हेॾे वी शांताराम या पुट वॾो किलो ई छो असां को लिकाई शबाना 100 रुपए सही तुंहिंजी। शबाना सोट न आहे, उहो मेरूमिन जा शिकार माण्हू। बाक़ी शबाना सोरठ। सोरठ आहे, वे होॾे शांता बाई जो पुट आहे बि। ऐं ॿी हिकु तमामु प्यारी सिंगर, ऐं उहा जॾहिं स्टेज ते ईंदी, जीअं शबाना सोरठ लाइ तमामु घणियूं ताड़ियूं वॻियूं। मूंखे लॻे थो पंहिंजी ऑडियंस वठी आई आहे पाण सां गॾु। एतिरियूं ताड़ियूं मूं ते कोन वॼियूं हूंदियूं, एतिरियूं हिननि ते वॻियूं आहिनि।
तमामु प्यारी सिंगर तव्हांजे पंहिंजे शहर लाड़काणे सां हुनजो तालुक़ तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में आगा शाहीना अली। माशा हेॾा जॻह ख़ाली आहे मां ई वेही रहां साईं ॿियो छा कयूं तव्हांजा नसीब अहिड़ा आहिनि मां छा कयूं ॿियो अॻुवाट ई तव्हांजूं 2 शादियूं थियल आहिनि मुंहिंजा नसीब भला आहिनि तव्हां भला होॾे मुंहुं करे वेही रहिया साईं सां नाराज़गी आहे का अच्छा अच्छा आगा शाहीना अली असां वटि पहुची चुकी आहे ऐं शबाना सोरठ साहिबा जी तव्हां घरों ॾंद ॾेई निकिता हो छा भला न न अल्लाह ख़ैर कंदो छो अलाए ईअं परेशान परेशान वेठा न परेशान न छा थियो हिन जो कलर दोसा में जो थो थिए हिन खे होॾो विहार हुन खे हेॾो विहार खिलाइण जी ॾाढी सुठी कोशिशि माशाल्लाह ऐं मौजूदु हाज़रीन ऐं नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां सां हिन शो जे लाइ ताउन कयो आहे न्यू कंबर सिटी हाउसिंग सोसाइटी ऐं असां सां ताउन कयो आहे गाला बिस्किट ठाहिण वारनि इग्लू आइस्क्रीम ठाहिण वारनि ऐं जापान ग्रीन लाइफ सिटी असां सां ताउन कयो आहे माशाल्लाह उस्ताद अयूब गाद साहब माशाल्लाह ॾियो ख़बर पाण में ॻाल्हायूं माण्हू त वेठा आहिनि उहे बि ॿुधंदा वेठा बिल्कुलु ॿुधंदा बिल्कुलु अयूब गाद साहब तव्हां माशाल्लाह अॼुकल्ह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते तमामु वॾो कमु पिया कयो शुरू खां वठी कंदा पिया अचो कोशिशि ई रही शुरू खां वठी त साईं जे हवाले सां कुझु न कुझु कमु कयां जी जी छो त मूंखे जेका बि देन मिली आहे उतां ई मिली आहे जी जी बिल्कुलु उनजी करम नवाज़ी आहे जो मूंखे बेत जी ॼाण ॾिनी अथई न त साईं रिज़वान गुल साहिबु हाणे ॿुधायो त MA पास करण वारनि खे भिटाई जो बेत बि पढ़णु कोन थो अचे ओ केॾो अलमी वियो आहे इहो वॾो यार हलमियो आहे न MA करण वारो ॿारु यानी हेॾो सारो स्टूडेंट उहो भिटाई जो बेत उनखे न अचे MA छा नथो करे सिंधीअ में मां त चवंदो जेके भिटाई जो बेत न अचे उहे सिंध में रहे छो थो लॾे छो नथो वञे हा उहो त हाणे मां नथो चई सघां सही सही ॻाल्हि आहे साईं मां पढ़ियल आहियां मूंखे अचे थो अचे थो चओ त ॿुधायांव ॿुधायो माण्हू सभु न सोड़ा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बूह बहार हंज बेत त भलो पढ़ियो थी पर हंज ते इशारो छो ॾिनी न ज़मीन ते छा हा इहो ख़्यालु तव्हांजी कयो सोचे हेॾे आवाज़ी कान हालांकि हिन जो मुंहुं मुमताज़ मौला जो शेर ॿुधाइण जहिड़ो आहे बिल्कुलु भिटाई जो बेत ॿुधायो अथई तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं यादि हुजणु खपनि साईं शेर बिल्कुलु सभिनी खे अच्छा हुजनि इहो ॿुधायो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मज़ाहिया शाइरी कई आहे हा लतीफ़ साईं जो हिकिड़ो फ़क़ीर हूंदो वगंद फ़क़ीर वगंद फ़क़ीर वगंद उहो शेकड़ो हूंदो विंजंदो वेंदो धप खई वेंदी हुन मां माना सौंस थो जीअं वेठो आहे पर हा बिल्कुलु ऐं ज़ाल बि हुनखे मारींदी जी जी उहो लतीफ़ साईं हूंदो पर खाइण जो ॾाढो जेको आहे उहो अजीब क़िस्म घणो खाईंदो हो अच्छा ख़ासि करे लतीफ़ साईं कचहरी में जॾहिं वेंदो हो त जॾहिं बि नगर ईंदो हो त तमामु घणो खाईंदो हो हिकु लतीफ़ साईं जो शेर आहे हिकिड़ो रमज़ान शरीफ़ में असुर जो सहरी थींदी आहे जी जी त असुर संदो आसरो वगंद खे वॾो माना वगंद खे पके त असुर जो घणो खाइण पीअण असुर संदो आसरो वगंद खे वॾो जुस्से में जॾो पर खाइण लाइ खुड़ा खणे वाह वाह माना खाइण लाइ उभो बि खाए थो चए थो मां घणो खावां जे माना इहो भोगन में हुन सां शाइरी कई आहे हुननि मज़ा जा शेर कुझु लतीफ़ साईं जा हुन सां आहिनि वाह इहा ॿियो बि 2 3 4 5 बेत हूंदा आहिनि लतीफ़ साईं वगंद जे हवाले सां चया ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई। प्यारो हो ॾाढो इहो असांजे लाइ वॾो इंकिशाफ थी वियो त माना मज़ाहिया शाइरी बि कई आहे हा शाह अब्दुल लतीफ़ साईं जो फ़क़ीर हुयो ऐं जी, जी। थोरो वगंद वरी आयो बदू बे निमाज़ निमाज़ बि न पढ़ंदो जी 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 माशाल्लाह अयूब गाद साहब असां वटि मौजूदु आहे जेकॾहिं असां तक़रीबन 24 कलाक तव्हां सां वेही ॻाल्हायूं तॾहिं बि ॻाल्हियूं कोन खुटंदियूं तमामु छो जो तव्हां फ़न जी हिकिड़ी अकेडमी आहियो तमामु केतिरा ई फ़नकार जेके लाड़काणे जा इंट्रोड्यूस कराया अॼु पूरी दुनिया में उहे नालो रोशन कनि पिया कंहिंजा नाला खणा ईअं नाला न खणंदुमि वरी दोस्त का विड़िजी वेंदा आगा शाहीना अली असां वटि मौजूदु आहे तव्हां सिंगिंग जी शुरूआति कॾहिं खां कई मूंखे साल थियण वारो आहे साल थियण वारो आहे हे लॉकडाउन जे दौरान शुरूआति कई जी तव्हां चओ त घर में वांदा हूअं वेठा राग शुरू कयूं छा थियो मुंहिंजो बि ॿुधाई त मूंखे बि साल थियो आहे दुकानु खोली आहे ग़रीब जा ॿार पूरो न पवंदे हुते तूं न पूरो पवंदे पुट मेकअप में ई पूरो थी वेंदे
ऐं साल खनि तव्हां शुरूआत कई आहे राग जी, जी बिल्कुलु। माशाल्लाह। उस्ताद कोई आहे तव्हांजो राग में? जी कहिड़ो? उस्ताद फिदा हुसैन। उस्ताद फिदा हुसैन खोखर? न अबड़ो। अबड़ो उस्ताद आहे, फिदा अच्छा। हुसैन अबड़ो। हिकिड़ो फिदा खोखर बि आहे न हा पंहिंजो, उहो बि आहे। उहो अञा उस्ताद न थियो आहे छा? शबाना सोरठ साहिबा, तव्हां पहिरियां बि आया हो कराची में असांजे लाफ्टर हाउस शो में, अॼु बि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सां गॾु रेहाना राणी बि हूंदी आहे, जी बिल्कुलु हूंदी आहे। उहा न आई घर ॾे कमु हो कुकरनि जी? न उहा बिज़ी हुई, प्रोग्राम हुयो। अच्छा हुनखे। शो में हूंदी बिज़ी जी, का? जी। माशाल्लाह। शबाना सोरठ साहिबा तव्हां अची वियो असांजे शो में, तव्हांजी वॾी महिरबानी। पर अलाए छो लॻे थो नाराज़ नाराज़ तव्हां वेठा हो? न नाराज़ त मां को बिल्कुलु टेंशन न आहे, परेशानी को आहे? बि टेंशन न उहो महांगाई जो टेंशन सभिनी खे आहे। मां त ॿुधाए बिल्कुलु आहे। मां ॿुधाए हा मूंखां व्हाट्सअप नंबर घुरे कोन ॾिनो मां। हालत ॾिसो, मूंखां व्हाट्सअप नंबर घुरे कोन ॾिनो मां, हुन मूड ऑफ थी वियो आहे शबाना सोरठ। असल में उहो तोखां व्हाट्सअप नंबर हिन करे घुरे पई लानत ॾियण में आसानी थिए हा हुनखे। माशाल्लाह। अयूब गाद साहब, तव्हां माशाल्लाह केतिरा ई आर्टिस्ट इंट्रोड्यूस कराया, नओं को प्रोजेक्ट अचे पियो तव्हांजो? सर हींअर कल्चर डिपार्टमेंट पारां मूं शाह जो 7 सुर में रिकॉर्ड कयूं आहिनि। जी जी, जंहिंते तव्हांखे लतीफ़ अवार्ड बि मिलियो। जंहिं ते लतीफ़ साईं जे शील्ड मिली मूंखे। अकबर निगारी साहब जी ख़ासि हुनजे करे हुन चयो त इहो कमु हीउ माण्हू बहितर करे सघे थो, ऐं अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितर रिकॉर्ड थियो शाह जो 7 सुर में। माशाल्लाह। पोइ माना असां इहो एक्सपेक्ट कयूं हाणे त वरी नई शइ तव्हां क्रिएशन जीअं कंदा रहंदा त नई शइ अची वेंदी उहा। ज़रूरु ईंदी, ज़रूरु इंशाअल्लाह ताला। माशाल्लाह। अच्छा, असांजो जेको एक्टर आहे, सीनियर एक्टर जंहिंजो मां तव्हां सवेर ज़िक्र बि कयुमि, स्टेज जो असांजो तमामु पुराणो आर्टिस्ट, उहो तयारु थी चुको आहे। अवांजी भरपूर तालियुनि में अब्बास गुल। अब्बास गुल सोफ़े ते वेठो, सोफ़ो ई हेॾा मथे थी वियो। तमामु हेवी असांजा फ़नकार आहिनि माशाल्लाह, तमामु बहितरीनु एक्टर आहिनि। तव्हां मुख़्तलिफ़ हिननि खे सोप सीरियल बि ॾिठो। अब्बास गुल, नओं को सोप सीरियल अचे पियो तव्हांजो? नओं ड्रामो कयो आहे हाणे, दर्दनि जो देश। अच्छा। गुल मेहंदी ई टीवी तां ड्रामो हिकिड़ो हले थो, दो बूंद ज़िंदगी। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, तव्हां पैरोडी बि ॾाढी सुठी कंदा आहियो। असां त कंदा आहियूं, असांजो खणी इहो कमु आहे, पर तव्हांजी मां हिकिड़ी ऑफ दी रिकॉर्ड कया ॻाल्हि ॿुधायां थो। तमामु सुठो असांजो आर्टिस्ट आहे, वर्सटाइल एक्टर आहे, मीर मोहम्मद लाखो जी पैरोडी तव्हां ॾाढी सुठी कंदा आहियो। मीरमंद पंहिंजो लाखो साहब तमामु सीनियर आर्टिस्ट आहे, जी जी। पर हुन सां हक़ीक़त में कमु कंदे ॾाढो मज़ो ईंदो। हुनजो हिकिड़ो निरालो टेम्पो आहे। हा, उहो कीअं ॻाल्हाईंदो आहे थोरो ॿुधायो। अरे यार सोराब सुबड़ा रुगो इहो लाप्तर जो तो पे कयो आहे, पाण खे धती थी जेका कमदारगिरी करिजो न। हा, हुनजो टेम्पो थोरो। हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ॾाढो सीनियर आर्टिस्ट आहे माशाल्लाह। जीअं दुनिया में मुख़्तलिफ़ माण्हू हूंदा आहिनि, अलाह साईं हुननि खे चवंदो आहे त वञो दुनिया में हीउ कमु कयो, कंहिंखे चवंदो आहे क्रिकेटर थी, कंहिंखे चवंदो आहे साइंसदान थी। मीर मोहम्मद लाखे खे अलाह साईं मोकिलियो वञी कमदार थी। कमदार फिट आहे उहो बिल्कुलु हुन में, टिपिकल आर्टिस्ट आहे। जी जी बिल्कुलु। अच्छा, असां सां पहिरियां नवाब शाह में ज़ुल्फ़कार बुर्दी साहबु हुयो गेस्ट, ऐं उहो उनजो बि ॻाल्हाइण ईअं थी वियो आहे, तव्हांजो बि सोप सीरियल करे करे माना नॉर्मल ॻाल्हाइण में हिननि जो ईअं थी वियो आहे। मिसाल ॻाल्हि, इन अहिड़नि अदाकारनि जे साम्हूं मां अची वञा न, पोइ चवंदा जाला सोराब ज़ुमरा ॿियो मिड़ई केरा हे ख़बर पाणे यार अली बुलबुला जी। मां परेशान थी यार, माना एतिरा ड्रामा तव्हां कया आहिनि न तक़रीबन नॉर्मल बि ईअं ॻाल्हाइण थी वेंदो आहे। नॉर्मल जीअं मां एक्ट कयां थो, मुंहिंजा जेके बि ड्रामा ॿाराड़ी ते मुश्तमिल आहिनि, उन्हनि ड्रामनि में मुंहिंजा जेके करेक्टर हूंदा आहिनि उहे नॉर्मल हूंदा आहिनि। बाक़ी हर कंहिंजो सिंध जा पाकिस्तान जा जेके बि आर्टिस्ट आहिनि, एक्टिंग करण जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे। जी जी। मुंहिंजो उहो ई रूटीन वाइज़ जीअं ॻाल्हायां वेठो थो, तक़रीबन ईअं बिल्कुलु बिल्कुलु। कोशिशि इहा हूंदी आहे। ऐं तव्हां सां उन ते मसइलो बि थींदो आहे कॾहिं कॾहिं ड्रामे जी रिकॉर्डिंग जे दौरान, जॾहिं तव्हां को एक्ट कंदा आहियो डायलॉग, त ॿियो वरी सीनियर अदाकार चवंदो आहे हे हर मूंखां किरास थो करे। ईअं बि थियो आहे कॾहिं? ईअं थींदो आहे, थींदो रहंदो आहे। पोइ छा कंदा आहिनि, बंदूक ई छलाईंदा नथा कयूं ड्रामो? न बंदूकुनि ते त हाणे ड्रामा हलनि ई कोन था। जी जी। जेके बि उहे ड्रामा हे कहिड़ा मां पुछींदो मां लुसी तोखे शर्म कोन्हे तोखे हया न आहे? मुंहिंजी ॻाल्हि नथो मञी न, नथो मञी न ॻाल्हि मुंहिंजी, न मञींदो मां न मञी ने तूं मुतबर अहिड़ा बूट हणंदो मां लाहे करे तो ज़िंदगी यादि कंदे। लुसी तोखे शर्म नथो अचे? तूं पीउ सां ईअं ॻाल्हाईंदे? ओ भुलिया चाचा भुलिया, पुट तव्हांजो हो आहे, तव्हां मूंखे था घटि वधि ॻाल्हायो। हा बसि हिन मां मुंहुं लॻणु नथो चाहियां लुसी खे। हा मुंहुं लॻणु नथो चाहे। हाणे VIP हिकिड़ी छोकिरी मां हथु कया चवां तो हुन सां पढ़ाए तो छो VIP न आहे?
वो चए थो अञा मुंहिंजी शादीअ जी उमिरि आहे। मुंहिंजी शादी उमिरि आहे, पीउ कुंवारो वेठो आहे, पुटु शादी कंदो। लूसी कहिजा जा, शर्म नथो अचे तोखे हया? हाँ? इहो कीअं साईं चाचा? हा, पीउ कुंवारो वेठो आहे, पुट खे या गूगल तां डाउनलोड कयो? असल में इहो नंढे हूंदे माई जेको आहे सो पंहिंजनि ॾे वई। पंहिंजे ॾे न वई, सिधी ॻाल्हि कर, मां भॼी वई। पंहिंजे ॾे वई। इहा गैरत त हुन शर्म नथो अचई न, हया नथो अचई न। माण्हुनि जे मुंहं ते तूं ईअं ॻाल्हाईंदे पोइ छा इज़त जुड़ंदो? लूसी मूंखे छो था चओ? बेशर्मा। छा चवे छा थो? छा थो चवे? मूंसां गॾु साईं जेके पढ़िया आहिनि न छोकिरा, उन्हनि सभिनी जूं शादियूं थियूं आहिनि, उन्हनि जा ॿार स्कूल था वञनि, असां ईअं लजी थींदा था, तूं शादी कोन थो करे। हिननि जो मुतालबो इहो आहे त मुंहिंजी शादी करा, न त इमरान ख़ान खे वरी वोट ॾींदोमांइ। हा न, लख लानत थी लूसी, तुंहिंजे हिन वोट असांजी क़ौम खे हिन हालत ताईं पुॼाइणो आहे। पुॼायो आहे असांखे। ओ चाचा, हाँ। हेॾे आ। हिन में कंद करे मां मुंहिंजी शादी कराए, मां वोट न ॾींदोमांइ। शाबाश। अब छोरा बता मेहमान अगर कुत्ता भी आंदा अच्छा हलवे वजे लूसी कह जाए। हेरे शर्म न आया बिनी जो आंदो। हेरे ॾिस भला, हेरे ॾिस वेठा आहिनि माण्हू। हाँ? माण्हू वेठा आहिनि ॾिसो। हे माण्हू? हा। हिन सां जो शादी कंदे तो छा कंदे पो? हे ॻाईंदी, हे कमाईंदी, मां खाईंदुसि। पहिरियों हुनखे राग त सिखण दे, उहा ॻाईंदी तूं कमाईंदी। ॿियो बि अमरा आहे। हे जेकॾहिं हा थी करे त पोइ असां मरी विया। कांव मरी विया त लोला हथ ते वेंदा। साईं सुराब साईं ॾिसजां, हे सोशल मीडिया ते अनकरी माण्हू स्टेटस रखंदा त पुट पंहिंजो पीउ मारे खे छॾियो। ॾिसजां तोखे आया कोने को लूसी कह जा तोखे शर्म अहिड़ा बूट हणंदो मां मुंहं में। इहे चए त पीउ खे मारी दे। मां किथे इहा त सेखत ॾियो त माण्हुनि खे पीउ खे मारी दे। चाचा तव्हां जी मथां कोई एंटीना हिलाए थो छॾे या हेॾे मुंडे छो था फिरो? हो आहे पुटु तव्हांजो। मूंखे लूसी वणे ई नथो, इन जे लाइ जेको साम्हूं ईंदो मां सॼी पाए साम्हूं ते कढंदुसि। लूसी कह जा असांखे शादी करणी आहे। असांखे जेको आहे सो पाण अञा असां कुंवारा आहियूं। हिते भला भला माण्हू वेठा आहिनि, सुठा सुठा वेठा आहिनि। सुठा सुठा वेठा आहिनि। अछो मथो अथसि, 4-5 दफ़ा रोड ते बेस्तो थियो आहे। पीउ आहे असांजो। सुठा सुठा माण्हू हेॾा बि वेठा आहिनि। अयूब गाद साहब वेठो आहे, अब्बास गुल आहे। अयूब गाद इहो बचो आहे वञी। अल्लाह मूंखे त वॾो ॾिसी करे हैरानी थी आहे त हेॾो वॾो नालो ऐं देह वेरा। अल्लाह जो नालो, अल्लाह जो नालो अल्लाह जो, पर तूं जो वियाहे साईं। हाय हाय भाकुर विझे त आउट। अल्लाह दिल ते चए थी पासीरूं भञाए अल्लाह ड्रामा ठाहींदो। मूं वारी घर वारी केस कंदई। अल्लाह हे ॿियो कुझु न आहे। हे हयल थी ॿिनि शादियुनि जो। बागा हिकिड़ी शादी कराई मां उहा। ओ चाचा ये वार ने भला तो पोछो तो जा। तोखे मां बूट ॾींदुमि। ऋषि वार ॾियाए वेठो आहे त नज़र ई नथो अचे त टायर कहिड़ो माण्हू कहिड़ो। मां साईं हिकिड़ी ॻाल्हि करे थो छॾियां, जेकॾहिं शादी न कराए न हिकिड़े हफ़्ते जे अंदरि पीउ मटाईंदोमांइ। हा मां त आहे कोन केरु पीउ करे सघंदो। हुनजा पहिरियों 2 शादियूं 22 ॿार। हेॾो अब्बास गुल बि वेठो आहे असां वटि। चाचा बिस्मिल्लाह यार, हे अल्लाह से तोखे हयाती ॾे। अब्बास ख़ुशि हुजे यार। वो भी खुश हुई, खुश हुई। मौला हयाती ॾींदे। सुणो तो लगी बाबा, सुणो। तूं सुणो त तूं आहे असांजो पप्पू आहे, हीरो आहे। तो जहिड़ो पुटु हुजे हा। हेॾो लूसी मूंखे पुटु न हुजे हा त भलो। हा पुटु हुजे त तो जहिड़ो हुजे। अहिड़ा पुटु माफ़ कजांइ, अहिड़ा पुटु तव्हां मलिजे हिननि खे। सही ॻाल्हि ॿुधो तव्हां ड्रामनि में अलाए केतिरा माण्हू मारिया आहिनि, हिकिड़ो सच में त मारे ॾियो। सच में मारे हया थी, शर्म थी तो पीउ सां ईअं ॻाल्हाईंदे। हा अरे शर्मा, जंहिंजो पीउ अहिड़ो हूंदो हुनखे कहिड़ो हुया। अहिड़ो थींदो। ऋषि कह जा। अच्छा पोइ छा ख़्यालु आहे तव्हांजो? छाजो चाचा छा भॼणी वेठियूं। मां मुंहिंजे पुट सां शादी कयो, न त वाक़ई इमरान ख़ान खे वोट ॾींदो त असांजे लाइ वरी ॿियो पाकिस्तान शुरू थींदो। न माना हे छा थो चए त मुंहिंजी शादी कराइणो त मां इमरान ख़ान खे वरी मां साईं जेकॾहिं मुंहिंजो घर न ठहियो न पोइ मूंखे बर्बादु कंदुसि।
इहो त सुठी ॻाल्हि न सुठी आहे ॻाल्हि न आहे त पोइ कराए न अदा करायो हिन न, लूसी मरो जे न। करे ई खटियो हिकिड़ो वोट न ॾिया तो हाराया हाणे वरी मूंखे वैल में विझे थो कयो शादी तव्हां बि हरू भरू उमिरि निकिरी वेंदव ॾिसो हेॾे हे भली माई आहे अहिड़ा मिंट कर पीउ जेको हूंदो आहे पुट जे करे पहिरीं पवंदो आहे पोइ पंहिंजे करे न पियो तव्हांजे करे पियो हा ॿियो ख़ैरु आहे ख़ुशि आहे अल्लाह जो शुक्र आहे बड़े तव्हां वांगुरु मां बि वार ॻाढ़ा कया न या जवान ख़ुशी हुजो अलाह ख़ैरु करे सोचे वठिजांइ सही आहे छा ॻाल्हाई रे हा छा ॻाल्हाई रे ॻाल्हायो मस्तु हुजो छा सम्झे अलाह ख़ैरु कंदई साईं अयूब साहब हे जिते वञे थो न हाणे वियो आहे पोएं हफ़्ते हिकिड़ो रिश्तो कराइण मुंहिंजो उन्हनि खे चयो त छोरो मारो रोला कमाईंदो न आहे मां कमाईंदो आहियां घर जो वॾो आहे मूंखे ॾियो त हिन मुंहिंजो ड्रामो ॾिठो अथऊं शादी बाबे जी है न अच्छा मुतासिरा मुतासिर नहीं बाक़ी चाहे बसि साईं हाणे ग़लती आहे साईं जी जहिड़ा ड्रामा लिखी वियो तव्हां खरिया हो साईं भलो माण्हू अलाह हयाती ॾे शादी बाबे जी साईं हक़ीक़त इहा आहे ही सही थो चए पियो पुटु उन वक़्त में तुंहिंजे जेको नानो हो न उन्हनि जा 500 रुपया खुटी पिया न त अयूब गा तुंहिंजो पीउ हुजे आज 500 खुटी पे रिश्तो मूंखे ॾिनो मुंहिंजी फिटी चाचा माई हली वई भला शकर ले बुआरी तॾहिं हिते तोखे बूटनि ते मिलूसी ॿाहिरि ॾिया हिते तव्हां बि साईं चङा माण्हू विच में अची था वञनि न त अहिड़ा बूटा न आहे असांखे अखियूं मारनि थियूं हिननि जूं बसि साईं हाणे ख़ुशी हुजो तव्हां अलाह हयाती ॾे मां बीठो आहियां पोयो जी जी बस जेको सोचो ॿुधाइजो असांखे एॾा सुहिणा हो एॾा सुहिणा हो तव्हांजा माइट छो परेशान आहिनि छा थियो त ए साईं हे असां वटि हुजनि न हा पुराणा ते पंहिंजा हेलीकॉप्टर हुजनि चिंगची ते लथी अची करे इहे त तोखे थका अथव हया न शर्म दिली जो आंड्रो हाणे निकिरी आहे काॾे निकिरी आहे हा मां ॾिस जा कर ॾियां थो इमरान ख़ान खे वोट न कराए शादी छा इमरान ख़ान खे वोट ॾियां थो न छा थो चए इहो कुझु नथी चए बाबा तव्हांजो पुटु चए पियो पुट वञो मारो हे लूसी आहे वाह। इहे क़िस्म जा पाड़े वारा आहिनि अची वेंदा आहिनि साईं मिड़ई ईअं असांखे डिस्टर्ब कंदा आहिनि थोरो पर हाणे मौजूदु हाज़रीन ऐं नाज़रीन वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो एनीवेयर वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक ओए 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 होए वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर भली कार लाफ्टर हाउस शो जे लाइ असां ताउन कयो आहे गाला बिस्किट ठाहिण वारनि इग्लू आइस्क्रीम ठाहिण वारनि जापान ग्रीन लाइफ सिटी हाउसिंग स्कीम ऐं न्यू कंबर सिटी हाउसिंग सोसाइटी असां सां ताउन कयो आहे अॼु लाफ्टर हाउस शो असां लाड़काणे में करे रहिया आहियूं ऐं लाड़काणे जा ख़ूबसूरत फनकार असां सां गॾु आहिनि उस्ताद अयूब गाद तव्हां एक्टिंग जे तरफ़ न आहियो छो एक्टर घणा हुया इन करे तव्हांखे जॻह न पई मिले एक्टर एतिरा हुया जो मूंखे महसूसु थियो त मां पसे पर्दा भलो आहियां पर कॾहिं कॾहिं सुभाष घाए वांगुरु हिकु अधु एंट्री कंदा आहियो उहो PTV ते हिकिड़े दफ़े सीरियल हुई मुंहिंजी मुंह में तूं मौजूदु अच्छा उन में हिकिड़ो डॉक्टर जो किरदारु हुयो स्वामी साहिबु प्रोड्यूसर हो उन चयो त साईं इहो किरदारु तव्हां कयो मूंखे साईं मां करे एक्टिंग कई न आहे हिन शबनम बि हुन में हुई हिकु ॿी औरत हुई उन मां चई हिन सां हिकिड़ो नंढड़ो सीन आहे हिकिड़ो ई सीन आहे करे वञ तुंहिंजो ऐं नफ़्सियात जो डॉक्टर ॾेखारियल हुयो पोइ मूं चयोमांसि हिकु शर्त ते कंदुमि त दरवाज़ा बंदि कराइजांइ त कोई एक्टर न अंदरि अचे हा कमर सां हिकिड़ो मरहूम आई अच्छा चई अदा इहो कमु बि रहियल ई बाक़ी इहो रहियल हुयो बाक़ी अच्छा नफ़्सियाती डॉक्टर जो तव्हांजो कैरेक्टर हुयो पोइ नफ़्सियाती डॉक्टर रोल हुयो उहो अच्छा। करायो समी साहिबु माशा उन खां पोइ तव्हां पंहिंजनि ड्रामनि में पाण एक्टिंग न कई कॾहिं न पाण न कई कंहिं में बि न अब्बास गुल साहिब खे ॾिठो हुओ असां तव्हां हिकिड़े ड्रामे में अब्बास जो पहिरियों ड्रामो इंतज़ार गाह पहिरियों ड्रामो मूं इंतज़ार गाह में इंतज़ार गाह। जी जी बिल्कुलु फर्स्ट मुंहिंजी जेका एंट्री इन खां अॻु में हिकिड़ो मंज़ूर सखराणी जो गानो मां करायोमांसि अच्छा, अच्छा। ईश्वरी केॾी हठेली आहे हा, हा। का नज़र विझे नथी मूं ते ऐं मज़े जी ॻाल्हि यादि हूंदसि त चयोमांसि छोकिरी खे वारनि में हथु विझी चयो चई साईं मां कंफ्यूज़ थो थियां हा परेशान हुयो न साईं तमामु पराए सामान में हथु कीअं विझे नओं नओं कमु हुयो बिल्कुलु पहिरियों हुनजो सॉन्ग हुयो तव्हांजे लाइ त मसइलो न हुयो न
उहो जे लाइ बसि तव्हां पहिरियां डायरेक्शन ॾेई करे ॾेखारी त हीअं वारनि में हथु विझणो आहे? न मां करे न ॾेखारीमांसि, मां तव्हां कोशिशि ॿुधायो। कंदो आहियां करे न ॾेखारींदो आहियां, अच्छा अच्छा, ख़ासि करे औरतुनि जे बारे सां। तव्हां चवंदा आहिनि पाण कयो जेको वणे। अब्बास गुल साहिबु, तव्हां माशाल्लाह सोप सीरियल में कमु कयो पिया, एक्टर ॾाढा ज़बरदस्त आहियो, असांखे त यादि आहे स्टेज ड्रामा में गॾु कया आहिनि तव्हां सां। तव्हां सिंगिंग जे तरफ़ न आहियो, कॾहिं कॾहिं ईअं पंहिंजे मुंहं सां कुझु झुंगारींदा हुआ वेही कॾहिं कॾहिं, माना गाना चवंदा न आहियो, गाना ॿुधंदा त आहियो न? ॿुधंदो आहियां मौसीक़ी सां अॼु त प्यार आहे। तव्हांखे असां जेकॾहिं गानो ॿुध रहिया आहियूं आगा शाहीना अली जो, वाह, 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 असां वटि मौजूदु आहे, त मौजूदु ख़वातीन हज़रात तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में नई टही जी उभरंदड़ फ़नकारा आगा शाहीना अली। अयूब गाद साहब, अगरि सिंधी फिल्मूं हाणे असां वटि ठहनि कोन थियूं, जेकॾहिं सिंधी फिल्म ठाहिजे ऐं तव्हांखे ॾिजे सिंधी फिल्म ठाहियो, त कंहिं ते ठाहींदो तव्हां? कंहिंखे खणंदुसि, कंहिंखे माना खणंदो फिल्म में? आर्टिस्ट हूअं त तव्हांजा आर्टिस्ट पैनल ते हूंदा आहिनि, जेके 3-4 उहे ई हूंदा आहिनि। ज़ाहिर आहे मुंहिंजी हिकिड़ी टीम आहे पंहिंजी, जी जी, PTV जा दोस्त बि आहिनि। जी जी, अब्बास गुल आहे, अब्बास गुल जो चेहरो मूंखे ॾाढो मासूम लॻंदो आहे। जी जी, मासूम लॻंदो आहे तव्हांखे? जेकर टेडी फिल्म ठाहियमि त ज़रूरु मां अब्बास गुल खे कास्ट कंदुमि। फिल्म ठाहींदो, सिनेमा जी फिल्म ठाहींदो, अब्बास गुल खे खणंदो ऐं हीरोइन नजमा काविश खे रखंदो। तव्हांखे ख़बर आहे त जेके बि मूं ड्रामा कया आहिनि या फिल्मूं बि ठाहियूं आहिनि, उन में मार धाड़ न हूंदी आहे। जी जी, बिल्कुलु इन कल्चर खां अलॻि मुंहिंजा प्लेस हूंदा आहिनि। त असां वटि छा वजह आहे सिंधी फिल्मूं छो नथियूं ठहनि? सिनेमा हूंदा आहिनि हिन जे करे या माण्हू न आहिनि उहे? सिंधी फिल्मूं त सिनेमाऊं ख़तमु थी वियूं, सिंधी फिल्म जो दौरु ख़तमु थी वियो। सिंधी फिल्मूं हिन वक़्तु तारीख़ बणिजी चुकियूं आहिनि। बिल्कुलु। ऐं बदकिस्मती आहे त असांजो सिंधलाजी जहिड़ो वॾो इदारो बि सिंधी फिल्मूं महफ़ूज़ करे न सघियो आहे। न असांजे कल्चर डिपार्टमेंट वारनि वटि सिंधी फिल्मूं महफ़ूज़ आहिनि, न सिंधलाजी में। सिंधलाजी में अलाए केतिरियूं छोकिरियूं ऐं छोकिरा मास कम्युनिकेशन में जॾहिं MA कंदा आहिनि त उहे मूंसां राब्तो कंदा आहिनि त असांखे अंग अखर ॾियो सिंधी फिल्म जे हवाले सां। जी जी, तो अलहमदिल्ला जेके बि मूं वटि हूंदो आहे मां उनखे फ़राख़ दिली सां उन्हनि जे हवाले कंदो आहियां त जीअं उन्हनि जे आईंदा उहे शयूं कमु अचनि थीसिस में। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा अयूब गाद साहब, तव्हां माशाल्लाह तव्हां गाना बि तव्हां ॾाढा सुठा ठाहिया। वीडियो सॉन्ग जेके शुरूअ में अगरि असां ॾिसूं जॾहिं सिंधी मीडिया जो शुरूआति थी त मुख़्तलिफ़ तव्हां सिंगर बि तव्हां इंट्रोड्यूस कराया, वीडियो सॉन्ग बि ठाहिया। हाणे को तव्हां वीडियो सॉन्ग नथा ठाहियो? हाणे जेके सिंगर आहिनि तव्हां सभिनी खे सुञाणो था, मेल सिंगर्स जेके बचा आहिनि असां वटि। जी जी, ऐं सवाइ मंज़ूर सखराणी जे बाक़ी त ॾिसो था जेके ॻाइनि था। तो मूं कोशिशि कई आहे त उन्हनि सिंगर्स जा ई रिकॉर्ड कया आहिनि गाना जेके परफेक्ट ॻाइनि था, जिन खे राग जी ख़बर आहे। ऐं राग खां न ॼाण जेको फ़नकार हूंदो आहे, पहिरीं ॻाल्हि त मां उनखे उनजो वीडियो ठाहींदा ई न आहियो? वीडियो न ठाहींदो आहियां उनजी। मूंखे अलाए केतिरा माण्हू ईंदा आहिनि
तव्हां पैसा वठो असां खां, असां गाना ठाहियो। ऐं मां चवंदो मां पैसा लाइ कमु न कंदो आहियां, मां कमु कंदो आहियां पंहिंजे कम जे हवाले सां, त मुंहिंजो कमु बहितर हुजे, मूंखे पैसा न खपनि। हिकिड़े दोस्त चयो यार कमाल आहे, फलाणो गानो आहे, उहो मुंहिंजो जलाल चांडे जो ॻाल्हि आहे, मां फलाणे जो ॻाल्हायां थो, इहो वीडियो ठाहे। मां चयो हीअ वीडियो ठहंदी कीअं, सोच त सही। असांजी टीवी जेका आहे उहा घरनि में थी हले, घरनि में असांजी नियाणियूं ॾिसनि थियूं, ॿार ॾिसनि था, अमड़ ॾिसे थी, भेण ॾिसे थी, अल बेत जे घर में टीवी हले थी, त उन में फज़ीलत सां कमु करणु घुरिजे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे। बिल्कुलु। त जेके बि ड्रामा असां कयूं या गाना कयूं त उहे वल्गर न हुजनि। ऐं तव्हां माशाल्लाह ड्रामो हिकिड़ो हिननि ठाहियोसीं, मंझा मुंहिंजे रूह, मंझा मुंहिंजे रूह, मंझा मुंहिंजे रूह, शाबलत भिटाई उर्स जे मौक़े ते उहो ऑन एयर थियो हुयो। उहे जेके बि ड्रामे जा किरदार हुया उहे शाबलत भिटाई शेर में ई पढ़नि पिया। ऐं ॿुधो आहे त ड्यूरिंग द रिकॉर्डिंग कुझु फनकारनि खे बुखार बि चढ़ी वियो हुयो, स्क्रिप्ट यादि न पियो थिए उन्हनि खां। इहो मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त इहो ड्रामो मूं लिखियो PTV जे लाइ। जी। पोइ समी साहब, समी बलोच खे ॾिनो, हुन चयो त हीउ ड्रामो अदाकार कहिड़ा कंदा जिन खे एॾो भिटाई यादि हुजे, जेके यादि कनि, सभु बेत में, शाइरी सॼी बेतन में हुई न। पोइ उन में अमानत मुग़ल खे मूं चयो त हीअ चैनल लाहियो आहे नओं, हिन ते तव्हां कमु कयो। अमानत मुग़ल 4 पेज पढ़ी, चए बाबा हे त मूंखां सफ़ा ज़ोर आहे। अच्छा, हुन में शबनम नवाज़ बि हुई। पोइ उन शबनम नवाज़, जी जी, अनिला काज़ी, रियाज़ सुमरो, भाईजान सगीर इलाही तमामु भला किरदार कया। जो समी बलोच साहब, सब ज्ञानचंदाणी साहब मरो, उनखे सारायो। ऐं ख़ासि करे शबनम त लफ़्ज़नि में जान विझी छॾी। ऐं मूं हुनखे इहो सम्झायो त बेत खे तव्हां ईअं चओ ॼण ढलाक था ॻाल्हायो, त जीअं आम माण्हू लतीफ़ साईं खे सम्झी सघे। बिल्कुलु। असांजा माण्हू लतीफ़ साईं खां अलाए छो परे आहिनि, इन्हनि ते इहो हिकिड़ो ज़हन ते बार विधो वियो आहे, या ॿुधायो वियो आहे, या इमेज ठाहियो वियो आहे त लतीफ़ साईं ॾुखियो आहे। ॾुखियो न आहे। अलजबरा तव्हां पढ़ो था, अंग्रेज़ी पढ़ो था, फिज़िक्स पढ़ो था, मैथ पढ़ो था, सभु शयूं पढ़ो था तव्हां, वकालत पढ़ो था, 5-5 साल कयो था उन्हनि जूं डिग्रियूं, उहो सवलो आहे। ऐं लतीफ़ साईं जेको सिंधीअ में आहे उहो ॾुखियो आहे। अजीब ॻाल्हि आहे, हिकिड़ी असांजी क़ौम खे हिकिड़ो इमेज विझो हुयो त मां भिटाई ॾुखियो आहे। भिटाई बिल्कुलु ॾुखियो कोन्हे को, बिल्कुलु सवलो आहे, रुॻो वेझो थियो। लतीफ़ साईं जे वेझो त थियो, वेझो पाणे हू थो वञे हो त, पर आउं बि कुझु अॻु भरे थियां। बिल्कुलु। मां तव्हां चवे में बलोच त कमी मां कीअं न थियो। वाह छा थियो? अहिड़ा हंती मां यादि कदे ज़िंदगी में। छा थियो? हा, मुतबर आहे तूं अहिड़े क़िस्म जो। हा, बचायो। छा थियो? हा वरी बाबे खे छा थी चई? जी मुंहिंजा शाहरुख पुट, हे ॾिस, शाहरुख खां घटि आहे इहो शाहरुख खान? हा, सलमान खान। अब शाहरुख जो पुट जेल में वियो न, पोइ ईअं शक्ल थी वई हुअसि। हा, छा थियो आहे? हे पुट, हा, हिते माण्हू वेठा आहिनि, बाबे खे छो थी मारी? छो थी मारिया बाबे खे? हा, पीउ ॾिस, पुट ॾिस, बिला कुता। वे वञी तूं ते, मां पाणे 20 साल पूरा। केरु आहे तव्हांजो मुड़ुसु आहे? मुंहिंजो पीउ आहे, ज़ाहिरा मुंहिंजो मुड़ुसु आहे न। पोइ तव्हांजे ॿार घणा आहिनि? 22 ॿार आहिनि। 20 साल तव्हां हिन खां रुठल हुयो? हा, 20 साल पूरा रुठल हो माखो। पोइ ॿार कीअं थिया? बसि करे परचा ॾींदो, ॿियो कीअं थिया ॿार? हा, शक्ल ॾिसेसि। मासी चपरा, हे तुंहिंजो मुड़ुसु आहे, इन सां प्यार जो परणो कयो या अरेंज मैरिज हुई? हाँ, प्यार जो परणो। प्यार किया तो डरना क्या, डांगी मिली तो तबाह क्या। हाँ, ये प्यार जो परणो। हाँ, प्यार जा नतीजा ॾिसो छोकिरियूं, ॾिसो प्यार जा नतीजा। हे औलाद थिए थी, हेड़ी औलाद थिए थी। हाँ, पोइ न पीउ पंहिंजो करे न मां अब्बा। बाबे खे न कंदी कर। छो? शकी मां तो थियां। शकी तूं थो थिए, पंहिंजी शक्ल त ॾिस, नोर कजाए जा, कुअनि जा कौंसलर। हाणे मसलो छा आहे? पंहिंजे घर जो जहिड़ो हेॾे छो खणी आयो? हेॾे छो खणी आयो आहे? कमाए न करते। हा, पोइ बि रोब मुंहिंजे मथां एॾी तिकड़ी में कम के सॼी ज़िंदगी मां तोखे ॿीहर करायो आहे। कम कर मां शादी करे न फाथो आहियां। थोरो नक पासे कयो, टुको अची वेंदो मूंखे। ख्याल कर माण्हुनि जो, तो बाज़ारी। मां पहिरीं राति शादी थी, मां पंहिंजे पीउ खे वॾियूं बदुआऊं ॾिनियूं। छो? मां चयो अब्बा, इंसान सां कराया, मूंखे गाबे सां शादी कराई। छिलियल गाबो आहे। भली न आहे, बाक़ी छा आहे? नक काथो हणे थो? नक आहे हिन जो, ॾाढो मुंहं ते रखी थो घुमे। बसि अब्बा, छा कयूंसि? पूरे खानदान में सोणो इहो थी। हाणे ॿुधाए त खानदान कीअं हूंदो?
इहो वात बंदि करे खिलो, ईअं थो लॻे ॼण भित मां को विंडो एसी पटियो आहे। हा दंद भगल थी न ख़्यालु कंदो कर दंद भॻा कीअं आहिनि हिन जा? ॻाल्हाईंदो थुका मुंहं में टिकनि में मुर्शी शिव आहे इहो बाबे खे ॾिठो हेसि अब्बास गुल हे चमेली जो गुल। हा निभागऊं पहिरियां न ॿुधाई अब्बास गुल चमेली जो गुल। अहिड़ा शादियूं करा त पुट बि शहज़ादा पैदा थियनि। सदको वञाए ख़ुशी हुजे शाल अलाह हयाती ॾेई इहा हुजे ई निशानी घर ताईं न लाहींजाए पोइ तुंहिंजी बि अहिड़ी हालत थींदी जीअं मुंहिंजे मुड़ुस जी हालत आहे। मुंहिंजी घणी बेइज़ती न कर। उतां अयूब खान वेठो आहे, एक्टर अब्बास गुल वेठो आहे, हर वक़्तु मुंहिंजी बेइज़ती थी करे। तो जहिड़े बेइज़तनि जी कहिड़ी बेइज़ती हूंदी आहे? तो जहिड़ा बेइज़ता सॼी उमिरि बेइज़ता ई रहिया। बेइज़ती न कर, हिंदाणो मथे ते खई थी वठे, हणी मुक फेहे विझाए। हा मासी चपरा मूंखे सम्झ में नथो अचे, तुंहिंजो प्यार जो परणो हा। 20-22 तोखे ॿार बि थिया हा। आहिनि, पोइ बि तोखे मुड़ुसु नथो वणे अञा। अब मूंखे कहिड़ी ख़बर, तस्वीरूं ॾेखारींदो ॿियनि जूं, कॾहिं तुंहिंजी ॾेखारे कॾहिं अब्बास गुल जी ॾेखारिजे। जंहिं महिल साम्हूं आहे त लानती रियो, मूंखे कहिड़ी ख़बर। विज्ञानी घुमंदो ॿुधे अयूब गाद ॿुधे ख़ुशी हुजे छा। इहो अयूब गाद होॾो वेठो आहे। वेठो आहे ख़ुशी हुजे। टी शादी मां सां करण वारो चए त असांजो जिस्म ई न बचियो आहे, हॾाई हॾायो। बाबा इन खे चुमी न ॾिठे अछा वारा थी अथई। तूं चुप करे वियो त पीउ जे साम्हूं कुटियाईंदा किना कहिजाइजा। हा पुटु थियो आहे मुंहिंजो। मासी चपरा असां वटि ख़ूबसूरत महिमान आयल आहिनि, बसि हुन सां ॻाल्हि ॿोल हले पई, तव्हां घर जो जहिड़ो हेॾे खणी आयो। बसि छा कयूं, हिनखे फूक ॾे न। बसि अब पहिरीं फूक ॾिना त असां कहिड़ी फूक अलाह गर्क कयो अथनि ॾिसो था हालत कीअं। बाबा शादी करा शादी। लाड़काणे में अहिड़ी ॻाल्हि न कजांइ। लाड़काणे में अहिड़ी ॻाल्हि कजांइ, पोइ त टोटल छॾा वेचाए शादी कजांइ। ऐं हिते माशाल्लाह सभई एॾा सुहिणा थी मोर जो ॾिसी पाण खे शर्म ईंदी। लांती र कहिजाए बचे तो बाबू ॾिस कयो आहे, मां ॾिस कयो सुहिणो आहे। हा अब्बा फाटल सेंडल ॾाढो सुहिणो आहे तूं। इहो त माउ जो प्यार आहे खे चवां तूं मूंखे सुहिणो लॻंदो पियो आहे। हा सुहिणा त अहिड़ा पुट हूंदा आहिनि, माफ़ु कजो माई आहे। हेॾे अब्बास गुल असांखे चश्मो फाटल आहे। अब्बा अब्बा अलाह हयाती ॾिस, पहिरियों भाकुर पाईंदीमांसि रंग छॾींदो। इहो त अलाह हयाती ॾिस, इहो क्रीमिन खे सलाम आहे जंहिं हिनखे जेको आहे पॉलिश कयो आहे। अलाह हयाती ॾिस। ॿुधे आई हुयमि तूं कोन्हे हुते, छो काॾे वई? घुमण। घुमण वई? हा। इहो राग ॻाए तूं ॻायो न? न अलाए राग तूं ॻाए पई, ज़ोर मां पई ॾियां। राग तकलीफ़ सां माण्हू ॻाईंदो आहे। न न मासी चपरा राग ॻाइण में कहिड़ी तकलीफ़ आहे? राग ॻाइण में कहिड़ी ज़ोर ईंदो आहे दिलि जो बुकिन जो, हिन में ज़ोर ईंदो आहे। मां ॻायो हो हिकिड़ी अच्छा ॻाइण खां पोइ तोहफ़ा कयो। राग ज़ोर ॾियारींदो आहे। अच्छा हा ख़ुशियूं जो शाल अलाह हयाती हे वेठी थी ख़ुशियां बि ख़ैर जी मुड़ुसु अथई न मां जो ॾाढो आहे। हिनखे डर पिया ॾियां त हुनखे रुॻो चक कोन्हे। अबा इहो मुड़ुसु आहे मुंहिंजो कुतो न आहे। मुड़ुसु हालत ॾिसो बात गुल जी कमु वठिबो आहे मुड़ुसनि मां अहिड़ो कमु वठिबो आहे मासी। हा वठिबो त आहे यार। मुहांडा बि ॾिस न मुड़ुस या। अबा त तूं सही चओ थो, हले कीअं सुञातो थी? असांजे घर उन जी छोर घुरिया, हिन भौंकी करे भॼाया। वरी 4-5 कुतनि जा आवाज़ कढंदो आहे। माण्हू जो लेके कुता एतिरा अथनि भॼी विया छोर। अबा पुट बाबे जी बेइज़ती न कयो, ओमपुरी सां मुंहं जा मिलंसि था। हा ओमपुरी सां इंडिया जे अदाकारनि सां मिलाई जाएसि। हा लांती र कहिजाए छा। मासी चपरा तूं बि अजीब आहे। सौंसे तो न्याज़ शेख जहिड़ो आहे, ओमपुरी जी मिलाए पई। लाड़काणे मां ॿाहिरि न कढेसि। हा न्याज़ शेख सुहिणो आहे हिन खां वधीक। हा वधीक सुहिणो आहे, थोरो वज़न थी वियो अथसि। मासी चपरा अहिड़े मुड़ुस खां भलो न ई के पुलिस वारे सां शादी करे आ। अबा बसि पुलिस वारे सां कयूं शादी। पोइ छा थियो? हा
शक में पइजी वियो कीअं हीअं घूंघट मथे करी हे उहा त न जेकी छापे में पकड़ी मां चयो तव्हांखे त सदाईं शक हुजे छापे में पकड़ी बसि छॾेसि हिनखे हाणे तूं कमाईंदे न कमाईंदे मां चवां थो मां कम ते न वेंदुसि छो केतिरो ज़ैफ़नि जो खाईंदा मां चवां थो मां कम ते न वेंदुसि कम ते वरी सॼी ज़िंदगी कमाए थो मां वेठी खाए बि 10 रुपया 100 रुपया ॾेई आ तूं बच कमाए था अरे बाबा कमाए न मुड़ुस न कमाईंदो मासी चपरा केसि ताईं तोखे कमाए खाराईंदी मां कमाईंदासीं सॼी उमिरि कमायो आहे तो जेतिरी हूंदी आहे मां कमाइण शुरू कयो ॾाढी सुहिणी हूंदी हुअमि पर छा कयूं कमाए कमाए हीअ हालत थी आहे रंग ई फिटी वियो मासी चपरा चप्पल काथे बसि अब छा कयां चप्पल ॿ टे हयामांसि कढ पकी बार पोइ हिते रहिजी आहे चप्पल सैंडल कोन्हे बसि का शइ कोन्हे का अला हयाती ॾे ख़ुशी हुजो लाड़काणे वारनि खे अला हयाती ॾे हिकिड़ी भरपूर तारगी लाड़काणे जे तारे ते ख़ुशि हुजो शाल अला तव्हांखे ख़ुशि करे शाल ख़ुशि हुजो हाणे एतिरा वेठा हो कहिड़ो तव्हांखे चवां त मुंहिंजे मुड़ुस खे बुझो ॾियो बसि ख़ुशि हुजो शाल वरी महिरबानी ताड़ियूं थी वञनि असांजे फनकारनि लाइ जी त मौजूद हाज़रीन ऐं नाज़रीन हाणे वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो प्लीज़ डोंट गो एनीवेयर वी विल बी राइट बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक आफ्टर शॉर्ट कमर्शियल ब्रेक त हिन शो जे लाइ असां ताउन कयो आहे गाला बिस्किट ठाहिण वारनि इग्लू आइसक्रीम ठाहिण वारनि जापान ग्रीन लाइफ सिटी हाउसिंग स्कीम वारनि ऐं न्यू कंबर सिटी हाउसिंग सोसाइटी वारनि असां सां ताउन कयो आहे लाड़काणे में असां लाफ्टर हाउस करे रहिया आहियूं माशाल्लाह अब्बास गुल साहब तव्हां माशाल्लाह तव्हांजी असां डांस बि ॾिठी आहे ॾाढा सुठी डांस बि कंदा आहियो स्टेज ड्रामनि में ऐं एक्टिंग बि तव्हां ज़बरदस्त कंदा आहियो तव्हां बि सिंगिंग में ॿुधायो त झूंगारींदो आहियां सिर्फ़ु हिते जेकॾहिं मां तव्हां सां फरमाइश कयां त थोरो तव्हां आवाज़ बि ॿुधायो असांखे पंहिंजो राग ॿुधायो छा ख़्यालु आहे तव्हांजो ताड़ी वॼाए करे ॿुधायो नंढड़ा ने माणीदा जिवें तिवें पालना नंढड़ा ने माणीदा जिवें तिवें पालना जिवें तिवें पालना मुन खोलना नंढड़ा ने माणीदा जिवें तिवें पालना अब्बास गुल साहब तव्हां सुठो थियो जो तव्हां राग जी फील्ड में न आहियो छो जो तव्हां हेॾा कलाम शुरू कयो हेॾा असां जेके म्यूज़िशियन वेठा आहिनि माशाल्लाह जेके माज़ूरनि जी कोटा ते आयल आहिनि इहे परेशान थी विया त हाणे वॼायूं छा असां पर हाणे असां शबाना सोरठ साहिबा खे चवंदासीं त उहे पंहिंजो मिठड़ो आवाज़ु ॿुधाइनि अवांजी भरपूर ताड़ियुनि में शबाना सोरठ ओ सजण मुंहिंजो तोसां को हिसाब नाहे ओ खपई सिर जी जानी त जवाब नाहे ओ खपई सिर जी जानी उसा ढोलक वारा त जवाब नाहे सजण मुंहिंजो तोसां को हिसाब नाहे फिरी मुंहिंजो तोसां को हिसाब नाहे खपई सिर जी जानी त जवाब नाहे खपई सिर जी जानी त जवाब नाहे सजण मुंहिंजो तोसां को हिसाब नाहे फिरी मुंहिंजो तोसां को हिसाब नाहे हाजुर खिचड़ी सधोरत आहे तो ले हाजुर ओ आहे तो ले हाजुर खिचड़ी सधोरत आहे तो ले हाजुर खिचड़ी सधोरत प्यारी तो का सोहना शेका भी ना है प्यारी तो का सोहना शेका भी नाहे सजण मुंहिंजो तोसां को हिसाब नाहे पीरी मुंहिंजो तोसां को हिसाब नाहे
ॾिठो अथई तिरकी निगाह सां जॾहिं खां ॾिठो अथई तिरकी निगाह सां ओ जॾहिं खां ॾिठो अथई तिरकी निगाह सां जॾहिं खां ॾिठो अथई तिरकी निगाह सां पहुचाए ओ जॾहिं खां ॾिठो अथई साईं तिरखी निगाह सां जॾहिं खां ॾिठो अथई हो तिरखी निगाह सां ओ तॾहिं खां वियो विसरी ही शराब आहे तॾहिं खां वियो विसरी ही शराब आहे सजण मुंह जो तो सां को हिसाब नाहे पहिरीं मुंह जो तो सां को हिसाब नाहे सजण मुंह जो तो सां को हिसाब ना आहे हूअं बि सजणनि सां हिसाब कबो बि नाहे बिल्कुलु ऐं सलाम आहे उन नौजवाननि खे जिन जी मोबाइल में कैमरा बि कोन्हे पोइ बि रिकॉर्डिंग कंदा सलाम आहे नौजवानो लाड़काणे या नौजवानो माशाल्लाह तव्हांखे सवेर अब्बास गुल ॻाए पियो हराम जो के मोबाइल खीसे मां कढी हुजे नजमा काविज साहिबा तव्हां कॾहिं कमु कयो आहे अब्बास गुल साहिब सां या अलाह बचायो आहे तव्हांखे हिननि कम हीरोइन आहियो तव्हां सोराबा अॼु ईअं सम्झो धरती टीवी जे पूरे सथ खे जी जी मुंहिंजे तरफ़ां असांजे सिंध में जेके 5-8 चैनल आहिनि पूरी टीम खे मूं हिकिड़े आर्टिस्ट जे तरफ़ां हिते अचण ते भलीकार जी जी जंहिंमें असांजी सीनियर आर्टिस्ट आहे मोहतरमा नजमा कावश साहिबा जी नालो अयूब आहे तव्हां आहियो जी जी अली गुल आहे जेके बि पखी वेठो आहे सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम छो त पाण त पहिरियों लाड़काणा डिस्ट्रिक्ट में हुयासीं ज़िले में हुयासीं जी जी हाणे कंबर शहदादपुर में आहियूं ऐं मां इतफ़ाक़ सां पंहिंजो लाड़काणा आर्ट काउंसिल जो हिकिड़ो मेंबर बि आहियां सॼी संगत वेठी आहे हीअ असांजी स्टेज आहे ऐं हिन स्टेज ते असांजे तरफ़ां तव्हांखे भलीकार सलाम इहा ॻाल्हि तव्हांखे आख़िर में करणी तव्हां शुरू में चई छॾी बहरहाल बाद में यादि आयो तव्हां हा ॿुधाए छो तकलीफ़ कई पोइ वरी मूंसां गॾु कमु कंदो पंचर इनखे चवंदा आहिनि माण्हू जो मुंहुं सुठो न हुजे ॻाल्हि सुठी करे पता ख़तमु थी वञणु लॻे थो पखी सोराब हिनखे छा में खणी आयो कराची हिनखे असां न खणी आयासीं असां ट्यूशन न खणी घुमाईंदा हे असां ॾिठोसीं लाड़काणे तरफ़ जी हवा हुई उन तरफ़ मोकिले छॾियोसीं हवा जे तरफ़ माशाल्लाह अयूब गाद साहिबु तव्हां रिकॉर्ड जे दौर जा आहियो जॾहिं रिकॉर्ड ईंदा फ़ोन जे दौर जा माण्हू आहियो उनखां पोइ टेप रिकॉर्डर आया रेडियो टीवी ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे कीअं था ॾिसो हिनखे सोशल मीडिया जे दौर खे फास्ट दौरु आहे हर दौरु तव्हां ॾिठो ऑडियो कैसेट जो दौरु बि तव्हां ॾिठो ऑडियो कैसेट जो दौरु बहितरु हुयो अच्छा हा छो त फ़ोन वारो दौरु जेको उहो ख़ासि माण्हू वटि हूंदो जी जी आम वटि फ़ोन न हूंदो ख़ासि करे ज़मीनदार तबिको जेको हूंदो या शौक़ीन क़िस्म जो माण्हू हूंदो उन वटि उहो फोनोग्राम हूंदो जंहिंमें हिज़ मास्टर्स वाइस जा पथर जा रिकॉर्ड हूंदा ऐं उहे रिकॉर्ड तव्हां बि संभाले रखिया आहिनि हा रिकॉर्ड मूं वटि महफ़ूज़ आहिनि बाबा साईं जा जी जी महफ़ूज़ थियल आहिनि उनखां पोइ लॉन्ग प्ले आया प्लास्टिक जो रिकॉर्ड आयो चेंजर आया पर कैसेट जो दौरु सौदरी दौरु चइबो फ़नकारनि जे हवाले सां ऑडियो कैसेट में तमामु घणा फ़नकार मुतारिफ़ थिया जी जी सिंध में उनजी तमामु घणी पज़ीराई थी ऐं माण्हू ॿुधी ऐं सुठो दौरु हलियो अॼुकल्ह जेको सोशल मीडिया जो दौरु आहे पटका दौड़ लॻी पई आहे फेसबुक ते हाणे सभु फ़नकार थी विया आहिनि हाणे त टिकटॉक जेका अची वई आहे उन त कमाल करे छॾियो आहे न घर घर में फ़नकार ऐं फ़नकार पैदा थी पिया आहिनि हा बिल्कुलु इहा बि ॻाल्हि आहे आगा शाहीन अली तव्हांजो कीअं अचणु थियो आहे हिते माना सवेर खां मां ॾिसां थो तव्हां ख़ामोश वेठा आहियो गौर सां ॻाल्हियूं ॿुधो थियूं उस्ताद अयूब गाद जूं इन मां सिखो थियूं कुझु न कुझु जी माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे सिखणु खपे असां पाण अञा सिखूं था वेठा ऐं हा मुर्की असांखे मारे दरी मरंदे उस्ताद दरी बंदि करे अहिड़ो दुनिया दरी बंदि करे वई दरी बंदि करे वई दरी बंदि करे वई अब असांजे हुन म्यूज़िक वारा मरी विया छा उस्ताद हा तव्हां बि माज़ूरनि जी कोटा ते हलो हीअ बि माज़ूरनि जी कोटा ते बसि साईं असल में हुननि खे ॿुधायो त सही न त हिते म्यूज़िक बि वॼाइणो आहे बसि इहे असांजो तो मञियो थिए पाण खे हेॾे जो उस्ताद जी असां तव्हांखे ॿुधायूं हा उस्ताद जी सॼो कलाम सही चवंदो कर हा। मुंहिंजो ॾेई दरी बंदि करे वई न
असांखे तो गायो वॼाइण ई कोन था अचनि। ये पुट बुझो तोखे ॾींदी असांखे न ॾींदी। हा साईं हेणा ॿार आने ॼमंदा आने जीअं ॼमंदा आहिनि मुड़ुसु साल खे तव्हां करे हे छा कयई। उस्ताद खान साहब आहिनि साईं, ही राग जा वॾा ॼाणू माण्हू आहिनि। हा से असां राग बाक़ाइदा इजाद कयो असांजी पी बिल्कुलु साईं वॾा ॼाणू माण्हू। असां राग ई न म्यूज़िक ई नथो वॼे त दूर ॼाणू थियासीं। न पोइ उस्ताद तव्हां पाण कंपोज़र आहियो, म्यूज़िक डायरेक्टर आहियो। हा माशाल्लाह। तव्हां हुनखे ॿुधायो न त 3 कारे ते ॻाइणो आहे, 4 कारे ते, 5 कारे ते, 13 कारो 13 कारो ते। हिक सोनी मुंह ॾेखारे दरी बंदि करे वई। हिक सोनी मुंह ॾेखारे दरी बंदि करे वई, बंदि करे वई, दरी बंदि करे वई। मज़ाक पंहिंजी जॻह ते छोकिरीअ खे लटाई औरतें। उस्ताद खान साहब तव्हां त सिंगर आहियो, पर असां वटि तमामु बहितरीनु शाइर बि आयल आहे अयूब गाद साहब। यार अयूब गाद साहब तमामु कमाल जो शाइर आहे। अयूब गाद साहब यकीन कयो तव्हांजी शाइरी मां ॾाढी ॿुधी आहे, कमाल आहे। उस्ताद खान साहब अयूब गाद हेॾा न तव्हांजे होॾां खॿे हथ ॾे वेठो आहे। मां बि सोचियां वॾा वार कीअं थी वियसि, हुन वीचारे जा त वार ई ख़ुशी यार। अयूब गाद साहब यकीन कयो तव्हां जेके बि फिल्मूं ठाहियूं, ड्रामा ठाहिया, कमाल हो। इहो अब्बास गुल्ला बाबा इहो। हाँ इहो अब्बास गुल्ला। ओए अब्बास ख़ुशि आहे। संजो उस्ताद माराईंदे या हेॾा हेॾा तव्हांजे सॼे हथ ते। अॻ में मिने चक्कर में खला खाधा आने थोरो होॾे परते हा अब्बास परते साईं थोड़ो थोड़ो बिस्मिल्लाह। स्टेज जो माण्हू आहे न, ख़बर पई 6 पर लहनि था अब्बास तव्हांजा। गुल साहब यकीन कयो ॾाढा प्यारा हो तव्हां असांखे। जहिड़ा सुणा आहियो, तहिड़ा अदाकार आहियो, तहिड़ा माण्हू भला आहियो साईं। यकीन कर अब्बास मां पहिरियों दफ़ो पहिरियों दफ़ो तव्हांखे हिते सिनेमा हूंदी खिलंदे खिलंदे यार ड्रामो थियो। हा मरू दोस्त असांजो अलाह हुनखे जन्नत नसीब करे अब्दुल हुसैन सारे बुन में हो। बिस्मिल्लाह तमामु वॾो आर्टिस्ट हो यार, अलाह से हुनखे जन्नत में जाइ ॾे। तव्हां कीअं ड्रामो ॾिठो उहो? अरे तव्हां कीअं ड्रामो ॾिठो? पुट उन दौर में असांखे अखियूं हूंदियूं, इहो त राग अंधो कयो आहे असांखे। बसि साईं बसि। ॿियो साईं अब्बास गुल साहब तव्हांखे हिकिड़ी मां शइ ॿुधाईंदो, घर वञी विंझी छॾिजो उस्ताद कुतो कश में खणी आयो। माना तव्हां गॾु न साईं बाबा वाह जो लॻी आहे छोरे खे। हा न असां चयो न आहे माण्हू सम्झिया कुतो केरु आहे। बसि इहो अॼुकल्ह कुता इंसान गॾु गॾु हिन खां ॻाल्हि कोन्हे। त अयूब गाद साहब यकीन कयो, अयूब साहब तव्हां जेको इहो ड्रामो कयो शाह लतीफ़ ते जेको सॼी शाइरी ते हो, कमाल जो ड्रामो अयूब साहब। साईं न आहे अयूब गाद, आगा शाहीन अली आहे यार वरी छिक छो थी थिए मूंखे। हा हाणे यादि आयो, अयूब गाद बि सोणनि जो परस्तार आहे। अरे मूंखे छिक थींदी अयूब साहब, यकीन खे माफ़ कजो। ऐं साईं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इहा ई शिक उस्ताद खे पादर खाराईंदी आहे जाते काथे। उन ॾींहुं इहा शिक स्टाफ ते बि थी वियसि, जेको सैंडल लॻा मां ॾिठो। यकीन कयो पहिरियों दफ़ो जेको कलाम मां समी बलोच साहब लिखियो ऐं उहो मां ॻायो, वॾो हिट थियो साईं। कहिड़ो साईं? सिंधी मीडिया जो नओं दौरु हुजे, हा हा इलेक्ट्रॉनिक मीडिया सिंधी जी कलाम मां ॻायो पंहिंजो हू केॾी न बेचैया, हूअ केॾी न बेचैया। इहो त आशिक़ निज़ामानीअ ॻायो आहे। सभु ख़बर थी पए असांखां छाजे लाइ पुछे। तो छा सिखियो आहे हिन खां राग में? हिन खां मां चांहि पचाइणु सिखियो आहियां। चांहि दाल चांवर ॾाढी सुठी ठाहींदो आहे। हा चांवर बॉइल करे वेंदो आहियां मां, ऐं दाल माना सुठी जीअं ठाहींदो उस्ताद आहियां। सलीम रज़ा कुंबर जा शागिर्द साईं माशाल्लाह बबुर साहब वॾो शागिर्द, शाहिद बबर। शाहिद बबर बहितरीनु शागिर्द उस्ताद पाण दाल चांवर ठाहे थो पियो। इहा ॻाल्हि उस्ताद तव्हां सही न आहे। उस्ताद सलीम रज़ा कुंबर जो कलाम केॾो मशहूरु थियो हुयो। साईं मां किटियुनि ते हलंदो कलाम हुनजो कमाल जो साईं। हा हा कहिड़ो? उहो जेको कलाम हो सराब उहो कलाम साईं जेको मां हेॾे बीठो आहियां। हा मां हेॾे बीठो आहियां। मां दोना पुट सॼी ख़बर आहे मूंखे। हेॾे बीठो हेॾे बीठो कहिड़ी ख़बर थी? ख़बर आहे सॼी मूंखे। हेॾे आवाम वेठी आहे, हेॾे जेको आहे साफ़ वेठा आहिनि, हिते हे कुतो पखी वेठो आहे।
हिते हे अब्बास गुल साहब, हे अयूब गाज साहब, हे 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 छा नालो नथो अचे। अब तव्हां जहिड़ी सिटी वॼा त असां अंधा छाते थियासीं बाक़ी। असल में साईं मां तव्हांखे ॿुधायां त हिन जे पोयां राज़ आहे उस्ताद हाँ। अंधो छो थियो। असांखे हिकिड़ी महफ़िल मिली, सुठो असां उन्हनि खां पैसो वरितो एडवांस में। हाँ। असांजो बाक़ाइदा सूर्यराम सॼी राति महफ़िल ॻाईंदासीं। अञा असां पहिरियों कलाम ॻायो, हमरा आया हथ पोयां ॿधी उस्ताद अखियूं कढियनि, मुछूं कुड़ियनि। उन खां पोइ असांखे उतां कढी छॾियनि। उन खां पोइ असां पिनणु शुरू कयो, राग ख़तमु करे छॾियो। हा पर हा उन ते इहो कलाम अचे थो, हिकु सोणी मुंहुं ॾेखारे दरी बंदि करे वई, दरी बंदि करे वई, दरी बंदि करे। छोकिरी सही हुई, कलाम ते ज़ोर ॾियणो पए थो। हा बाबा इहे न आहे। उस्ताद सलीम, उस्ताद सलीम रज़ा कुंबर वेठो आहे साम्हूं। वेठो आहे? हा असांखे बि राग सेखार, ज़ोर ॾियूं था असां हेॾो राग ते। अयूब साहब ॿुधो आहे? अयूब साहब न आहे बाबा इहो। साईं हा हक़ीक़त इहा अथव, न बि न आहियां, पर मां पंहिंजी दिलि जी अखियुनि सां ॾिसां थो त अयूब गाद बि हेड़ो सुहिणो। यकीन सां अच्छा तव्हां भला उस्ताद हेॾो यकीन कयो सरार साहब, जी जी ॾिसण में भली अयूब साहब पखी जहिड़ो हुजे, पर सुहिणो हेड़ो आहे। साईं ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलांव, उस्ताद इज़त मां परे न थींदो अथव, ॿ टे थपियूं हणो त पोइ हेॾे ईंदो। अच्छा हा मां गोॾनि मां सुञा थो हीअ अयूब गाद आहे। गोॾनि मां? हा केट किम न मां, हा छो जो जंहिं माण्हू जा गोॾा कमु न कनि उहो सम्झो अयूब गाद आहे। ईअं न आहे, ईअं न आहे, असल में तव्हां ग़लतफ़हमी थी आहे का। अञा ताईं बि जवान आहे। यकीन कयो लाड़काणे वारो मां सही थो ॿुधायां। असां वटि जेके लेजेंड हूंदा आहिनि न, सिंध जा जेके लेजेंड आहिनि, मां लाड़काणे मां अयूब गाद खे बि लेजेंड सम्झंदो आहियां। यकीन कयो बिल्कुलु। छो जो हिन जो कमु जेको आहे क्लासिकल कमु आहे। हुए त लाड़काणो ॿुधे अयूब साहब, हा ॿुधे थी। सुहिणो आहे न तॾहिं अयूब आहे। अयूब साहब लाड़काणो हुए बि इंडस्ट्री रही आहे, ड्रामनि जे हवाले सां मां जिते किथे चवंदो आहियां, ऐं असांखे बि भरपूर हिते दाद मिलियो आहे। इन लाइ मां चवंदो आहियां हिकु सोणी मुंहुं ॾेखारे दरी बंदि करे वई। हा इन जे लाइ अॼुकल्ह जो राग ॿुधो न वेंदो आहे, ॾिठो वेंदो आहे। जीअं मां ॾेखारियां थो, तव्हां उस्ताद राग ॻायो, डांस छो था कयो? ॾेखारियां थो न राग पुट। राग त ॿुधो वेंदो आहे न। अॼुकल्ह ॾिठो वेंदो आहे, हे राग ॿुधो थो वञे, हे ॾिठो थो वञे। त मुंहिंजी न्याणी अलाह तोखे ख़ुशि करे, मायूस न थी जाए। उस्ताद माना इहो फंद राग ॻाईंदी रहो, इंशाअल्लाह असां वांगुरु राग करे न करे ॻाईंदी। उस्ताद असां साईं असुल मक़सद बि आहे, तव्हां सम्झी न सघिया हो। जी कहिड़ो? तव्हां 100 ॾींदो पोइ निकिरंदासीं। ॾिसो हाणे असां मुनवर रिंद साहिबु आहे असांजो हिते ब्यूरो चीफ टीवी जो, उनखे चवंदा तव्हां कुझु न कुझु ॾेई थो छॾे 500,000। मुनवर साहब ख़ुशि आहे? हा साईं वेठो आहे साम्हूं। वेठो आहे न? हा हा इहो बि असांखे चवंदा आहिनि न जीअं वॾे खंड जो नंढे कद वारो साहब ई। उस्ताद हा मूंखे लॻे थो हिननि खे कुझु ॾियणो पवंदो, न त निकिरणो पवंदो, ॿियो को आहे कोन रस्तो पाण वटि। का ॻाल्हि कोन्हे का। अयूब साहब तव्हांजी वॾी महिरबानी, माफ़ु कजो अयूब साहब तव्हांजी वॾी महिरबानी। सलामत हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सोराब साहब जी साईं तुंहिंजी बि वॾी महिरबानी, ख़ुशि हुजो। पहिरियों दफ़ो कंहिं गॾा खे छुमी ॾिनी आहे मां। यकीन कयो मज़ो मज़ो अची वियो। इन चयो अथनि हिकु सोणी मुंहुं ॾेखारे दरी। माशाल्लाह एॾो ज़बरदस्त दाद। नजमा कावेट साहिबा ॾिसो, इहो अथव लाड़काणे जो आवाम, इहो अथव हिननि जो प्यार, इहा अथव हिननि जी मोहबत। ऐं ताड़ियूं ॾिसो केॾो ज़ोर सां था वॼाइनि, भरपूर नमूने सां ताड़ियूं हुजनि।
त मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन, लाफ्टर हाउस शो अञा जारी आहे असांजो, केॾांहुं न वञिजो, मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। ओए होए हाणे आवाज़ लॻी आहे। तयारी ॾिसी करे तव्हां बि चओ था ओए होए, ख़र्च कयो आहे ज़ाहिर आहे। मोज़िज़ ख़वातीन हज़रात, हिकु दफ़ो ॿीहर भली कार। लाफ्टर हाउस शो जे लाइ असां सां ताउन कयो आहे गाला बिस्किट ठाहिण वारनि, इग्लू आइसक्रीम ठाहिण वारनि, जापान ग्रीन लाइफ सिटी हाउसिंग स्कीम वारनि ऐं न्यू कंबर सिटी हाउसिंग सोसाइटी वारनि असां सां ताउन कयो आहे। माशाल्लाह तमामु प्यारा प्यारा असां वटि महिमान आयल आहिनि ऐं प्यारी प्यारी ऑडियंस बि आयल आहे माशाल्लाह, जेके असांजा हिते फैन्स आयल आहिनि, परिस्तार आयल आहिनि। थोरो शोर ऐं सीटियूं, थोरो आवाज़ु अचे त ख़बर पए पूरी दुनिया खे। माशाल्लाह, हाणे थोरो ताड़ियूं वॼाए करे बि ॿुधायो केतिरा माण्हू आयल आहिनि हिते। ऐं ख़ासि करे हेॾा अदियूं भेनरूं जेके असांजूं वेठियूं आहिनि, वॾे अरसे खां पोइ लॉकडाउन हुयो, साल ॾेढ खां पोइ अहिड़ो को शो थी रहियो आहे, त उहे बि घणे तादाद में हिते आयल आहिनि। थोरो तव्हां ताड़ियूं वॼाए करे ॿुधायो औरतुनि जो तादाद केतिरो आयल आहे हिते। माशाल्लाह। अच्छा अयूब गाद साहब, तव्हां आर्ट्स काउंसिल में आर्ट जेका आहे हुनजा इंचार्ज बि, आर्ट गैलरी जेका आहे हुनजा इंचार्ज बि आहियो, कहिड़ो कहिड़ो कमु कयो आहे तव्हां आर्ट गैलरी जे हवाले सां? एक्चुअली सतार फावड़ मूंखे 2014 खां वठी चवंदो ईंदो हुयो। जी जी। ॾेढ 15 में हिते फाइन आर्ट ते मूंखे एज़ चेयरमैन चई त बीहो तव्हां। पोइ उन दौर में मूं कमु कयो, कुझु पेंटिंग्स कयूं ऐं 2 अंदरि घर ठाहिया। हिकिड़ो लाड़काणे जे एरिया में हिकु ॿाहिराड़ी जो घरु ऐं ॿियो लाड़काणे एरिया में शहरी घरु। ॿाहिराड़ी जे घर जे हिसाब सां उन में उहो सॼो कल्चर जेको असांजे ॿाहिराड़ी जो आहे उहो उन में मूं ठाहियो ऐं उनखां हिकिड़ो अलावा शहरी घरु। ऐं लतीफ़ साईं जे हवाले सां गैलरी जो नालो ई असां इहो रखियोसीं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आर्ट गैलरी। माशाल्लाह। शाह साईं जो तंबूरो मूं भिट शाह तां ठारायो ऐं गंज शरीफ़ जेको उन वक़्त में 7,000 रुपया उन जी क़ीमत हुई, उहो मंज़ूर कनासिर साहिब खे मूं ख़तु लिखी आर्ट काउंसिल जे तरफ़ां उहो घुरायो फ्री में, उहो त लॻायो। बदर अबड़ो साहिबु जेको शाह साईं जो बस्ट ठाहियो हुयो, उहो हिन गैलरी जे नाले जे निस्बत सां हुन असांखे गिफ्ट कयो, जंहिंमें असांजो उन वक़्तु कमिश्नर हुयो गुलाम अकबर लिगारी साहिबु। उनजी इनोग्रेशन कई ऐं उनखां पोइ 4 साल मां इन खां परे हुउसि, पासे हुयो थोरो। ऐं 4 सालनि में जिन दोस्तनि ॾिठी हूंदी गैलरी उनखे ज़रूरु यादि हूंदी, उन्हनि में मूं ॻुझा दरवाज़ा ठाहिराया हुया त जीअं मुजस्मा भॼनि न, टुटनि न, शयूं ज़ाया न थियनि। उहे दरवाज़ा उन्हनि वक़्त जे जेके हुया चेयरमैन से उनखे शायदि फाइन आर्ट जो चेयरमैन जेको हुयो उनखे नज़र न आया। हुन दरवाज़ा उहे ॾिठा ॼा हाणे शीशे जा। हशर इहो थियो त असांजे माण्हू जी वरी हिकिड़ी आदत आहे त मुजस्मे सां गॾु बि फ़ोटो कढाईंदा आहिनि, न त शीशे जे अंदरि वञणु मना आहे, बिल्कुलु मना हूंदी आहे। शीशे जे अंदरि न वञिबो आहे, शीशे में मुजस्मा ई पिया हूंदा आहिनि, बेजान शयूं हूंदियूं आहिनि। मुजस्मे ते बाक़ाइदा भाकुर पाए फोटो कढाईंदा आहिनि। जान हा, मुजस्मे खे ख़बर हुजे त उहो चमाट हणी कढे। जानदार माण्हू जो अंदरि वञणु ई ग़लति आहे। हा बिल्कुलु। ॿुधो न, असांजा माण्हू जी आदत अजीब आहे त फोटो कढाइण लाइ उहो दरवाज़े में टपियो, उहे शयूं भॼी पियूं, टुटी पियूं, किन शयुनि खे आहे केतिरो ज़ाया कयो वियो। बहरहाल मूं उनखे सभिनी खे वरी रिप्लेस कयो, वराए रिनोवेट कयो तव्हां उन्हनि खे। ऐं हिन वक़्तु वरी 2021 में जीअं आयुसि मां सतार खावड़ असांजे ॿियनि दोस्तनि सभिनी चयो त हाणे वरी सिंध जा जेके शयूं आहिनि पुराणियूं, जेके असां वटि हिन वक़्तु इस्तेमालु नथियूं थियनि, सिर्फ़ु उहे नालनि में बचियूं आहिनि या ॿाहिराड़ियुनि में इस्तेमालु थियनि थियूं, उन्हनि खे महफ़ूज़ कयो आहे। मूं हिकिड़ो शोकेस ठाहिराया आहिनि 5, जिन में उहे शयूं महफ़ूज़ कयूं आहिनि। जेके काफ़ी शयूं जेके आहिनि उहे माण्हू खे विसरी वियूं आहिनि, त इहे इन्हनि जा नाला छा आहिनि, इहे शयूं आहिनि बि कहिड़ियूं। बिल्कुलु, माना तव्हांजो माशाल्लाह वॾो कमु आहे। मुस्तक़बिल में बि असां इहो एक्सपेक्ट कयूं था तव्हां खां त हिननि शयुनि खे तव्हां संभाले हलंदव। ऐं हाणे असां वटि मोज़िज़ हाज़रीन ऐं नाज़रीन तमामु प्यारो सिंगर मौजूदु आहे, अव्हांजे पंहिंजे शहर लाड़काणे सां हुनजो तालुक़ु आहे। मां चाहींदुसि त तव्हां भरपूर ताड़ियूं वॼायो त मां हुनखे घुरायां। अव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे बरकत गोपांग। मां तोड़े भॼां तूं मूंखां भॼी, ही कहिड़ी
अदाया अदालतया पीरल कंबल ओहे न कहर जो भी थी दो किस्म ओ हिन कहर जो भी थी दो किस्म ही मोहब्बत आया मुसीबत आया मां तो ने भजा तू मूंखा भजी ही केड़ी अदाया अदालतया मां तो ने भजा तू मूंखा भजी ही केड़ी अदाया अदालतया हिन कहर जो भी थी दो किस्म हिन कहर जो भी थी दो किस्म ही मोहब्बत आया मुसीबत आया मां तोरे भजा तू मूंखा भजे ही केड़ी अदाया अदालतया ही केड़ी अदाया अदालतया जे कदम खणी कुछ ख्याल सां खण काल तन लगई जान चई जे कदम खणी कुछ ख्याल सां खण काल तन लगई जान चई काल तन लगई जान चई जहरा हसा तू जहरा हसा तू ईंदो पिरी उत मुझे तमन्ना जी तुरबतया जहरा हसा तू ईंदो पिरी उत मुझे तमन्ना जी तुरबतया हिन कहर जो भी थी दो किस्म ही मोहब्बत आया मुसीबत आया मां तोरे भजा तू मूंखा भजे ही केड़ी अदाया अदालतया मां तोरे भजा तू मूंखा भजे ही केड़ी अदाया अदालतया बड़ी मेहरबानी साईं बरकत गोपांग साहब कलाम ॿुधायो मां तोॾे भॼां तूं मूंॾे भॼी रुगो भॼ भॼा लॻी पई आहे ऐं बरकत गोपांग ॻाए पियो बरकत कंबर पियो वञे म्यूज़िशियन ॾोकरी पिया वञनि बहरहाल ॾाढो सुठो ॻायो ताड़ियूं वॼायो त ज़बरदस्त हिमत अफ़ज़ाई थी वेंदी शबाना सोरठ साहिबा तव्हां सवेर खां वठी ख़ामोश वेठियूं आहियो मूंखे सम्झ में नथो अचे तव्हांखे हिन शो जो अफ़सोस आहे अलाए सोग में तव्हां ब्लैक कपिड़ा पाया आहियो तव्हां छो ईअं उदास उदास छो आहियो मां उदास न आहियां दरअसल तव्हां सही नथा ॾिसो मां तमामु घणी ख़ुशि आहियां मां सही नथो लॻां तव्हांखे तव्हां मूंखे सही नथा ॾिसो मां तमामु घणी ख़ुशि अच्छा सही तव्हां नथो ॾिसां जी न मुंहिंजी नज़र त तव्हां ॾिया हालांकि भरिसां मुंहिंजे आगा शाहीना वेठी आहे पर तव्हां ॾिठो आहे मां कॾहिं होॾां बीह करे हिननि खे ॾिठो मां तव्हांखे ॾिसां थो वेठो सवेर मूंखे खां लॻो तव्हां हिनखे ॾिसो पिया हे ॾिसण जहिड़ी शइ आहे तूं ॾिसी ॾिसी त मुंहिंजे आॾो वेठी आहे मां त ॾिसां इन पखी खे ॾिसी सही उहो पहाको आहे अंधी पूजे में ख़ुशि साईं अब्बास गुल साहब माशाल्लाह तव्हां मुस्तक़बिल में भी अदाकारी खे जारी रखंदव इहो या डायरेक्शन तरफ़ भी ईंदव टायरनि जो कमु बि सिखंदो न असां ॾिठा आहिनि अक्सर अदाकार जेके आहिनि पूरी डायरेक्शन तरफ़ अची था इहो वञनि चई नथो सघिजे बाक़ी मुंहिंजो हिकिड़ो इश्क़ आहे फील्ड सां ऐं हिन फील्ड हिन आर्ट हिन ड्रामनि मूंखे घणो कुझु ॾिनो आहे ऐं इज़त मिली आहे डायरेक्शन में तव्हां सॉन्ग वग़ैरह त ठाहिया आहिनि असां ॾिठा आहिनि उहो डायरेक्शन में मूं काफ़ी गाना कया आहिनि को ड्रामो या फिल्म डायरेक्ट न कई तव्हां न ड्रामो बि कयो आहे डायरेक्शन माना मुसलसल ई शुरूआत न कयो डायरेक्शन न न माण्हू खे अॻ में बि मूं तव्हांखे चयो त हिकिड़ो ई कमु करणु घुरिजे सिंगर बि थी वञे होस्ट बि थी वञे गेस्ट बि थी वञे उहो इहो कमु न हली सघंदो जेके असांजा कुझु
आर्टिस्ट चैनलनि ते सभु कमु कनि था, सिंगर बि आहिनि, डायरेक्टर बि आहिनि, एक्टर बि आहिनि। मां इन्हनि शयुनि खे तव्हां हिकिड़ी जॻह ते तवजो रखंदा आहियो फिक्स। माशाल्लाह, सुठो, ॾाढो सुठो। अयूब गाद साहब, माशाल्लाह, तव्हांखे शो में अची कीअं लॻो? तव्हां असां ॾिठो, मां घड़ी घड़ी टाइम थो ॾिसां, तव्हां 10 वॻे तव्हांजी चार्जिंग ख़तमु थी वेंदी आहे असल में। मूंखे ख़बर आहे 10 वॻे सुम्ही पवंदो आहे, पर 11 थी विया आहिनि, इन करे शइ जो सवेर उथण वारा माण्हू सवेर सुम्हंदा आहिनि। जी जी बिल्कुलु। तव्हांखे शायदि सबक़ यादि न आहे, सवेर उथजे, सवेर सवेर उथजे, अवल धणी जो नालो वठिजे। उहो सबक़ जिन पढ़ियो आहे, जी जी, उहे अमल पहिरां आहिनि। असां बि पढ़ियो आहे साईं, जो खीर पीए सो वीर थिए। बेतहूदा किताब में ॾाढा सुठा सुहिणा बेत हूंदा हुया। हाणे सवेर सुम्हंदा आहियो, तारीख़ूं मटिजी वियूं आहिनि, हाणे त किताबनि जूं हिस्ट्री मटिजी वियूं आहिनि। हा बिल्कुलु, जीअं राग जी हिस्ट्री मटिजी वई आहे। मां तोॾे भॼां, तूं मूंखां भॼी, भॼ भॼा लॻी पई आहे। अलाए कर्ज़ हुयो हुन ॾे, हुन खां कर्ज़ वठणु वञे पियो, हुन खां भॼे पियो। हाणे असां हिकु ॿियो सिंगर आहे तव्हांजे पंहिंजे शहर जो, लाड़काणे जो, ऐं आर्ट्स काउंसिल जो म्यूज़िक इंचार्ज, शोबे जो इंचार्ज बि आहे, तमामु बहितरीनु सिंगर, ऐं जी भरपूर ताड़ियुनि में सलीम रज़ा कुंभर। को रहमान जे पासे, को भगवान जे पासे, हिन साइड खां काड़ी घंटी अचे। को रहमान जे पासे, को भगवान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे। मुंहिंजो सजदो उन अॻियां, मुंहिंजो सजदो उन अॻियां, जेको इंसान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे। मुंहिंजो सजदो उन अॻियां, मुंहिंजो सजदो उन अॻियां, जेको इंसान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे। अव्हां जुआन तुंद संदे असांजो रूह रोए थो। अव्हां जुआन तुंद संदे असांजो रूह रोए थो। अव्हां जुआन तुंद संदे असांजो रूह रोए थो। तुंहिंजो ई हो जे मज़हब तुंहिंजो ई हो जे मज़हब असां शैतान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे। मुंहिंजो सजदो उन अॻियां, मुंहिंजो सजदो उन अॻियां, जेको इंसान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे, को रहमान जे पासे, को भगवान जे पासे। हथी बन के बुधाए छल मूंखे खौफ कोन्हे को। हथी बन के बुधाए छल मूंखे खौफ कोन्हे को। तमामु बहितरीनु। त अयूब गाद साहब, कीअं लॻो असांजे शो में अची? आख़िर में असां पंहिंजे महिमाननि खां पुछंदा आहियूं, शो में अची इंजॉय कयो तव्हां? हूं बि ॾाढा खिलंदा रहंदा आहियो। तमामु बहितरीनु शो आहे, सॼी संद ॾिसे पई काफ़ी वक़्त खां वठी। जी जी, लाड़काणे में हिनखे खणी आया हो, त सुठी ॻाल्हि आहे। त लाड़काणे साईं तव्हांजो न ईंदो कराची त पोइ असांखे शो ई खणी अचिणो पियो न तव्हांजे लाइ हिते। ॾाढो सुठो, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। लाड़काणे में मज़ो आयो तव्हांखे बाक़ाइदे? अब्बास गुल साहब, तव्हां कीअं लॻो शो में? ख़ूबसूरत शो आहे। सिंध जा, पाकिस्तान जा भलोड़ अदाकार, मज़ाया आर्टिस्ट सोराबा आहे, अली गुल भा आहे, पखी आहे, गामू आहे, हुनखे बि मिस था कयूं। असांजी सिंध जा इहे 25-30 आर्टिस्ट थींदा। मसरूफ़ थी वियो आहे तमामु घणो, तमामु बहितरीनु तव्हां कमु करे रहिया आहियो। असांजे तरफ़ां तव्हांखे मुबारक हुजनि। ऐं हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में धरती TV या तव्हांजी पूरी टीम असांजे लाड़काणे जे लाइ प्रोग्राम खणी आई आहे। तव्हांखे जसो महिरबानी। आगा शाहीन अली, कीअं लॻो शो में अची? तव्हांखे मज़ो आयो? जी, तमामु बहितरीनु मज़ो आयो ऐं तमामु सुठो शो आहे। जी जी, असां सुठी इंजॉय कईसीं। तव्हां ईंदा रहंदव?
शो में ईंदा रहंदव? जी जी बिल्कुल। कराची भी ईंदव? बिल्कुल। पक कंफर्म? जी हयाती रही तो इंशाल्लाह ज़रूर ईंदासीं। असां दिल जाए क्यों? जी जी बिल्कुल। शबाना सोरठ साहिबा, तव्हां आया हुयो कराची जॾहिं असांजे शो में बि, उते बि मज़ो आयो तव्हांखे, हिते कीअं लॻो तव्हांखे पंहिंजे घर में प्रोग्राम कंदे? जी जी बिल्कुलु, उते बि मूंखे काफ़ी सारो मज़ो आयो, मूं इंजॉय कयो ऐं हिते बि माशाल्लाह तमामु बहितरीनु सुठो प्रोग्राम आहे। पर आख़िर में असां तव्हांखे ईअं न छॾींदासीं, तव्हांखां कलाम ॿुधंदासीं ज़रूरु। जी बिल्कुलु। कलाम जी तयारी फुल आहे तव्हांजी? हा सम्झी वियासीं साईं। सवेर बरकत गोपांग गाए पियो, कंहिं मोबाइल न कढी रिकॉर्डिंग लाइ। सलीम रज़ा कुंबर वीचारो पाण हिकिड़े दोस्त खे ॾेई आयो मोबाइल, मुंहिंजी रिकॉर्डिंग तूं कजांइ, इज़त रहिजी अचे। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में शबाना सोरठ। सच थी जवां तो सा मोहब्बत चैत लिखी जा सनम, तो सा मोहब्बत तो साई रहंदी, रख जा तू मुझो भरम, तू जी आया तू जी रहदस सदाई, आहे रब जो कसम, तू जी आया तू जी रहदस सदाई, आहे रब जो कसम। तो सा मुझो प्यार बा, तो साई खुशियाँ, तो साई इबादत, तो सा जिंदगियाँ। तो सा मुझो प्यार बा, तो साई खुशियाँ, तो साई इबादत, तो सा जिंदगियाँ। दिल पे तो खेलना तू जी आया तू जी रहदस सदाई, आगे रब जो कसम, तू जी आया तू जी रहदस सदाई, आगे रब जो कसम। तो सिवा तेरी रहती उदास, मुझे लाए दिल रुबा तो ये बस खासा। तो सिवा तेरी रहती उदास, मुझे लाए दिल रुबा तो ये बस खासा। दिल पे तो खेलना तू जी आया तू जी रहदस सदाई, आगे रब जो कसम, तू जी आया